पंजाब सूबे के मशहूर सियाहती मरकज़ मरी सां ताल्लुक़ रखंदड़ शाहिद खाकान अब्बासी जो वालिद मोहम्मद खाकान अब्बासी मर्डर डिक्टेटर ज़ियालक जे वेझनि साथियुनि मां हिकु हुयो। शाहिद खाकान अब्बासी 27 दिसंबर 1958 ईस्वी में कराची में ॼाओ। हुन तइलीम जी शुरूआति रावलपिंडीअ जे हिकु स्कूल में कई। 10वीं जमायत खां पोइ हुन मरी जे लॉरेंस कॉलेज में दाख़िला वरिती। शाहिद खाकान अब्बासी 1978 ईस्वी में यूनिवर्सिटी ऑफ कैलिफोर्निया लॉस एंजलिस में दाख़िला वरिती, जिते हिन बैचलर ऑफ साइंस जी डिग्री कई। 1985 ईस्वी में जॉर्ज वाशिंगटन यूनिवर्सिटी में दाख़िला वरिती, जिते हिन इलेक्ट्रिक इंजीनियरिंग में मास्टर कई। डिग्री मुकम्मल करण बाद अमेरिका ऐं सऊदी अरब जे मुख़्तलिफ़ तेल कंपनियुनि जे मंसूबनि में कमु कंदो रहियो। 1988 ईस्वी में पंहिंजे वालिद जे रावलपिंडीअ जे ओजड़ी कैंप में हादसे में फ़ौत थियण बाद शाहिद खाकान अब्बासी पार्लियामानी सियासत में दाख़िल थियो। शाहिद खाकान अब्बासी 1988 ईस्वी में थींदड़ क़ौमी असेंबली जे चूंडुनि में हिसो वठी कामयाब थियो, जंहिं बाद हू 6 भेरा क़ौमी असेंबली जो मेंबर चूंडिजी चुको आहे। 1990 ऐं 1993 ईस्वी जे चूंडुनि में पिणु कामयाब थियो। शाहिद खाकान अब्बासी नवाज़ शरीफ़ जे हुकूमत जे ॿिए दौर में PI जो चेयरमैन बणियो ऐं 12 अक्टूबर 1999 ईस्वी जे फ़ौजी बग़ावत जे मौक़े ते जनरल परवेज़ मुशर्रफ जो जहाज़ अगवा करण जे कोशिश जे ॾोह में नवाज़ शरीफ़ सां गॾु गिरफ़्तार थियो। 2 साल जेल में गुज़ारण बाद जॾहिं आज़ादु थियो त हुन नून लीग जी टिकट ते पंहिंजे इलाइक़े मां चूंडुनि में हिसो वरितो, जंहिं में खेसि शिकस्त नसीब थी, जॾहिं त 2008 ईस्वी में रावलपिंडी तक इन 50 तां कामयाब थियो। शाहिद खाकान अब्बासी 2003 ईस्वी खां खांगी हवाई कंपनी एयर ब्लू जो 2007 ईस्वी ताईं चेयरमैन रहियो। अॻूणो वज़ीर आज़म नवाज़ शरीफ़ जॾहिं टियों भेरो वज़ीर आज़म बणियो त शाहिद खाकान अब्बासी खे आम वज़ारत पेट्रोल ऐं कुदरती वसीला मिली। शाहिद खाकान अब्बासी गुज़िरियल कुझु सालनि खां नवाज़ शरीफ़ ऐं शहबाज शरीफ़ सां वेझो रहंदड़ वज़ीरनि में शामिल रहियो आहे।